मजलिसी मिजाज वेठा हो कुछ चेहरा मुझे नजरन से जेरे नजर आहिन। हर मजलिस में ॾिसंदा आहियूं काई खुशामंद आहे छो त लिस्ट में नालो लिखजे हुते हिन जी ज़रूरत ही जेके चाहे पाक घुराईंदा आहिनि ताक़त ही कोने का जॾहिं तव्हां असां चवंदा इहा ॻाल्हि आहियूं त बाबा तेसी ताईं कोई अची नथो सघे जेसी ताईं को नबी जी धीअ जंहिंखे इजाज़त न ॾे। हा मजलिस अचण कराइण हुसैन जी अज़ादारनि खे खाराइण हर कंहिंजी कम जी ॻाल्हि न आहे। थींदी अता वा ज़हरा अता कंदी आहे अता उन ते कंदी आहे जंहिंसां राज़ी थींदी आहे। तवजो आहे ईअं न गदीरी बणजी फाटल लटा भी हुजन तो हुसैन हुसैन कोई जे नहीं हल्ला लटा पाया आयो आहियां मजलिस में मां मोतबरा न मोतबर तो जी ऐं मुंहिंजी नज़र में भलन लटन वारो हूंदो न अचो त दस्याव मोतबर केरा मोतबर उहो जेको ज़हरा जी नज़रनि में मोतबर हुजे। सैयदा पुछा कयो सैयदा को सैयदा तुंहिंजी नज़र में मोतबर केरा बीवी चेती मुंहिंजी नज़रनि में मोतबर उहो आहे जेको फर्श ते वेही हुसैन हुसैन कंदो आहे। मुझे पास हुजे काथे भी अञा मां जुमलो मटाए चवां शायद मिजाज का हटी कर दो पड़ा अली जी इज्जत जो कसम करबला वारे करीम जो कसम जेके हिनन जा थी मरंदा हिन मरन मदाइन में अली मदीने को पुजंदो ओ भले मदाइन मरे अली पुजंदो जेको हिनन के छडे मरे ढुठ ते हूंदो अली नहीं दो। शर्त चाहे त हिनन जो दर्रा मां भिटाई जो बेत पढ़ंदो हां लतीफ जे तो छडे दर दाता जो तो पिनड़न सड करे पो बुढ़ी छो न भरे जो पिने जो पेनार छडे दर छडे दर दाता जो तू पिनड़न सड करे पो बुढ़ी छो न भरे पिने पो पेनार कराईंदो उहो जंहिंखे ज़हरा चाहींदी आहे जंहिंते सैयदा राज़ी ज़िक्र में अचे भी उहो ॿुधे भी उहो रोए भी उहो छो त हिन मजलिस खे आम न सम्झो हीअ करबला अथव हिकिड़ी ॻाल्हि कई वञा भिटाई सरकार जी ॻाल्हि आई न लतीफ़ सरकार जी सिंध जो सैयद घोट भिटाई इन भिटाई जी धरती सां खेचट न करे इमाम अलैहिस्सलाम फरमाइन था मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइन था सिंध जी धरती अमन वारी धरती आहे जॾहिं मौला जो रस्तो रोकियो इमाम जन फरमाइन था छॾे जो मुंहिंजो रस्तो न रोकियो मां वापसि नथो वञा बसि मूंखे एतिरो रस्तो ॾियो जो मां सिंध हले वञा। इमाम जी नज़रनि में अगरि रूए ज़मीन ते का अमन वारी जाइ हुई त उहा सिंध हुई। धरती लतीफ जी धरती इन सोने जी धरती से खेचट न कर यो सोनो चवे तो मुझी धरती मुझी धरती से खेचट न कर जे में हुसैन जे अज़ादारन हुसैन जे अज़ादारन से खेचट कया वो जलील थिया तो भले वक्त जो यजीद हुजे या हिन दौर जो यजीद हुजे केर भी
मुझे जे हुसैन जे अजादारन सां खेचट कई ज़लील थी वियो अजादारी सैयद शहदा तवजो आहे हाणे पानी बंद जो मसलो आहे न पानी बंद पानी छा है पानी आ हक जनाब सैयदा जो के ताकत ही ना है जो जहरा साइण जे हक महर के उन जे अजादारन को रोके ॾेखारे सुभान अल्लाह जे भी बंद कयो वारे लानत आया तवजो आहे न खादिम हुसैन जे तो पानी बंद कयो उन ते लानत आ सलवात पढ़ो मोहम्मद हिकड़े अंग्रेज जो आलिम हुआ चई अजीब फलसफो करबला वारन जो समझ में न पई अचे एक तरफ पानी हो बे तरफ प्यास हुई एक तरफ प्यासा रहा एक तरफ पींदा रहा अजीब फलसफो कायम कयो हसनैन कायम कयो जो पीण वारा मरी वया प्यासा अज ताईं जिंदा कायनात में को एड़ो इमाम आहे जेको पान प्यासो रही गरीबन के मिस्कीनन के सबील पियारे सुभान अल्लाह बेकफन रही कफन पाराए तवजो आहे धरती भिटाई जी अजादारन जी हुसैन के मञण वारन जी हुसैन जे अजादारन जो पानी कदे भी को नथो बंद करे सके तवजो कजो दरियाए सिंध मा जेके कैनाल निकरन था बयान सिंध जे कैनालन ते यो थाड़ो आ इन गसबी पानी सा न वुजू थी न नमाज थी गई इहो पानी मिल्कियत आहे हिनन सिंधन जी सिंध ते धारो नहण जा अली जी इज्जत जो कसम कयामत ताईं हुसैन की औलाद जनाब अली अकबर अली असगर और मोहम्मद कायनात के समझा वया जमाने वारो और जेके पानी बंद कंदा रहा उन्हनि ते लानत हर गैरतमंद लानत कंदो और जेके पानी पियारींदा रहंदा के मिकदाद बनबा अबू ज़र बनबा सलमान बनबा मेरा हुजन हे चवंदा किरदार चङो थई त असां जो आ जे किरदार मिरुअ जो थई त असां जो कोन्हे किरदार भलो थई असां जो किरदार मिरुअ जो थई असां जो नाहे भले पी छो न हुजे अबू जहल ॾिसो नबी जो चाचो रसूल जो चाचो खानदान लगो लग तवजो आहे कोई फासलो कोन्हे लेकिन किरदार चंडो अथसि त रसूल चए थो लानत थई अबू लहब रसूल जो रिश्तेदार लेकिन क़ुरान जो तब्बत यदा अबी लहब व तब्ब इन दर ते किरदार खपे जेको किरदार में हुसैनी हूंदो किरदार में हुसैन हूंदो हुसैन जो ही मुंहिंजो आ मां हिन जो आ कंहिंजे किरदार में हुसैन न हूंदो न भले तूं ऐं मां केॾो बि चवां मां पाण खे फने खान चवां मां चवां अज़ादार लेकिन हुसैन बि त चए न त ही मुंहिंजो आ नियत इहा हूंदी आहे त न्याज़ मिले न मिले पखे ते वेहूं न वेहूं हसनैन जी अम्मा राज़ी हुजे कायनात जो नबी तो फरमाए ओ हज करे ज़कातूं दे उमरा करे खैरातूं दे काबतुल्लाह ते मरे और जैसी ताई मोहम्मद जद फरमाए मुंहिंजी धीअ राज़ी न कुछ सहाबा गठी नबी जे सरदार नबी का पुछा कयो अल्लाह जा नबी हज कयो थम ज़कात ॾिनी थम खैरात कई थम अल्लाह राज़ी आहे नबी इन्हनि जा चेहरा ॾिसी सम्झी वियो त ही उहे न आहिनि जिन सां मुंहिंजी मोहबत आहे धीअ जी मोहबत चेहरो ॿुधाईंदो आहे तवजो ऐं ख़लीफ़े सॻोरे चयो बि हुयो न त असां कचहरी में मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान कंदा हुआसीं अली जे नाले सां अली जो नालो वठंदा हुआसीं पोइ जेके ख़ुशि थींदा हुआ हलाली सम्झंदा हुआसीं जेके मुरझाए वेंदा हुआ मुंहुं सड़ी वेंदो हो उहे हरामी हूंदा हुआ अञा जुमिलो चवां ज़िक्र अहल बैत करो गदीरी ॿुधो ज़वारनि अज़ादारनि हुसैन जे मातबदारनि हिकिड़ा ठरिया ॿिया सड़िया हिकिड़ा ठरिया ॿिया
छड़िया हां सही जेके ठरिया ऐं वरी कुझु ज़िक्र ॿुधणा आहिनि न भले पोड़ा छो न हुजनि जवान थी वेंदा हबीब इब्न मुज़ाहिर ॾिसो आहे ॿुढड़ो लेकिन मोहब्बत अली जी हुसैन जी अथसि अली जी मोहब्बत ॿुढड़ो आहे लेकिन जवान आहे ज़िक्र अली ऐं ज़िक्र अहल बैत अलैहिस्सलाम में जेको ज़िक्र ॿुधे हिकिड़ा ठरंदा ॿिया सड़ंदा जवान पोढ़ा जवान पुछो हाणे कदीरी कीअं सवाल इहो ई आहे इन सवाल जो जवाब है त जेके बि ज़िक्र अली ॿुधंदा ठरंदा पोढ़ा हूंदा जवान थी वेंदा हो जेके जवान हूंदा अली जो ज़िक्र ॿुधी सड़ंदा केॾो बि जवान हुजे ते भागो सड़ी खाक पोढ़ो थी वेंदो मुंह में रौनक न रहंदी मौला जन फरमाईंदा क़यामत वारे जहाड़े कुझु चेहरा रोशनी में चमकंदा कुझु चेहरनि मां थप ईंदी कुझु चेहरनि मां थप ईंदी कुझु चोॾहीं जे चंड खां वधीक चमकंदा पुछण वारे छह इमाम खां पुछंदे मौला इहो कीअं मौला जन फरमाईंदा चई हाणे मौला जन फरमाईंदा जेके चोॾहीं जे चंड वांगुरु चमकंदा उन्हनि जी दिलि में अली जी विलायत आहे तॾहिं छह इमाम वटि हिकिड़ो बंदो आयो चवण लॻो मौला मां ग़रीब आहियां इमाम जन फरमाईंदा उथी वञ ग़रीब न सॾाईंदो कर चई मौला मां ग़रीब आहियां इमाम जन फरमाईंदा इमाम उथी वञ ग़रीब न सॾाईंदो कर असांजी महफ़िल में चई मौला ग़रीब कीअं न सॾायां कपिड़ा फाटल आहिनि पैसा आहिनि कोन इमाम जन फरमाईंदा मई जो हिब्बो अली इब्न अबी तालिब लम यहताजो अबदा ख़बरदार जंहिंजी दिलि में ॾाॾे जी विलायत हुजे उहो कॾहिं ग़रीब थी नथो सघे मौला जे तो आज़ादारी जी नियत तू कर मदद मां महदी कंदुमि जनाब ज़ैनब आलिया सलामुल्लाह आलिया फरमाइंदा बीबी चेती तू हुसैन जी फूड़ी विछाए फूड़ी जाने मां ज़ैनब जानिया अम्मा ज़हरा जाने हसनैन जाने सुभान अल्लाह तॾो त विछाए न वरी हाणे तॾे जी ॻाल्हि आहे तॾे में बि माइक जी शर्त न आहे ज़ाकिर जी शर्त न आहे मतां कोई चई वञे नहीं मोटे हे भी ना है हे भी ना है हे भी ना है न न इमाम जन फरमाइन था इमाम रिज़ा अलैहि सलाम फरमाइन था हिकड़ो ॿुधे हिकड़ो पढ़े न तॾो हुजेस न फर्श हुजेस बस हुसैन जो ज़िक्र करे हुसैन जो ज़िक्र कंदो मां ज़हरा दुआऊं हिकड़ी मोमना है जंहिंजो नालो आहे नासिरा है तॾो बि कोन अथसि ऐं आहे बि आज़ाद आहे मातम बि कंदी आहे हर मुहर्रम जा 10 ॾींहं हर साल हाय हुसैन तॾो बि चईंदी आहे क़िस्मत का फिरस हिकिड़े साल कुझु बि न अथसि चए थी मौला हर साल मां तुंहिंजे अकबर खे रोईंदी आहियां अॼु त मूंखे कुझु ई न आहे न गिल्म अथसि न पढ़ण वारी अथसि बसि मिटी ते वेही करे चए थी है ओ अकबर जा बाबा अकबर जे बाबा जो नालो आयो आहे न हिकु बीबी आहे जेका भिक में वेही रहियसि पहिरें ॾींहुं बि आई ॿिए ॾींहुं बि आई टे ॾींहुं बि आई जॾहिं 10 ॾींहं गुज़रिया जीअं हीअ पई चए हाय हुसैन तीअं हू पई चए हाय हुसैन जीअं हीअ चयो हाय हुसैन तीअं हूअ पई करे हाय हुसैन रुनी रड़ियूं करे रुनी रोइण वारो एतिरो रुनी जॾहिं 10 ॾींहं खां बाद 10 ॾींहं गुज़रियो उहा बीबी कुझु तोहफ़ा खणी आई तोहफ़ा खणी करे चए थी ऐं नासिरा हे वठ मां तुंहिंजे लाइ तोहफ़ा खणी आई आहियां नासिरा चए थी ऐं बीबी शर्मसार न कर 10 ॾींहं तूं मुंहिंजे हुसैन ते तॾे ते वेही हेठि तॾो बि न हो ज़मीन ते वेही रुनी आहे मां त तोखे कुझु खाराए बि न सघे
मां तो प्यारे भी न सकिया ओ वेहण जे लाइ को गिलत त न हुयो बीबी फातिमा ज़हरा जी आवाज़ ते नासिरा तू नियत कई हुसैन जे तदे जी इन तदे दे ॿियो कोई अचई न अचई मां ॾुखे पासे वारी ज़हरा हली आई अजर कमल अल्लाह के में गम न रो रही और रोइण वारो ॾाढी ॾुखायल मोहम्मद जी धी बीबी वॾी ॾुखायल जेका चए थी बाबा तोखां बाद मूंखे कंहिं ईअं न चयो ज़हरा न रो ओ सैयदा तूं न रो रोइण वारो बीबी के कंहिं परचायो त कोन बसि एतिरो जुमिलो पढ़ां थो कुझु ज़ालिम मदीने जा अली वटि अची चवनि था ज़हरा खे चओ या ॾींहं जो रोए या राति जो रोए असां आराम नथा करे सघूं मां तव्हां खां थो पुछा कयां छा बीबी जो रोईंदी हुई छा मदीने वारा ॿुधंदा हुआ न बीबी जो रोईंदी हुई न रोइण वारो मदीने जे दरो दीवार में लर्ज़ो अची वेंदो हो मदीने वारा समझी वेंदा हो मोहम्मद जी यतीम थी रे अजर कमल अल्लाह के गम में न रो रही रोइण वारो एॾी उजड़ी आहे साइण ज़हरा रोइण वारो 18 सालनि में बाबे जी दरबार में मोटी बुढ़ड़ी थी आई 40 ॾींहं दरवाज़नि ते हिक दरवाज़े ते वञी करे हिक दरवाज़े ते वञी करे हिक दरवाज़े ते वञी करे चवे थी पई इहो हक़ मुंहिंजे अली जो आहे इहो हक़ मुंहिंजे अली जो आहे मुंहिंजे अली के हक़ मिलियो और रोइण वारो हिकिड़ो सहाबी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो जंहिंजो नालो अबू वकाश रावी चए थो राति जे टाइम हाणे अबू वकाश अखि नाबीनो आहे नज़र न पवंदी अथसि पुट जे घर जे सहन में सुतो पियो आहे या अधु राति जे टाइम दकल बोल थी अबू वकाश ओ तुंहिंजे नबी जी धीअ सवाली वरजी आई अथई और रोइण वारो ही चए थो मां कीअं सम्झां सरदार बाबे जी सरदार थी बाबर अली वो सरदार बाबे जी सरदार थी वो गुनाहगार जे दर ते कीअं ईंदी रोइण वारो ये पासो मटाए सुतो या वरी दकल बाब जो अबू वकाश उथी जाग मोहम्मद जी धीअ सवाली जो नालो आयो आहे न हीअं उथियो हिकनि में टकर हणंदो पुट जे दरवाजे खे खड़काए चए थो यार जाग मोहम्मद जी धीअ हू चए थो हाणे जेके मुंहिंजे पासे ॾिसंदा सम्झंदा नज़र अल्लाह न्याज़े हुसैन मालवी जो रोइण वारो पुट चएसि थो ओ बाबा इहा ॿुढड़ी रोज़ ईंदी आहे चुप करे सुम्ही पियो ओ यार कंहिं आम जी धीअ न आहे मोहम्मद जी धीअ आहे पुट खे धिको ॾिनई भित जो सहारो वठी करे दरवाज़ो खोले बसि आहे नापीनो मुंहुं परे करे चए थो अल्लाह मुंहिंजा अबू वकाश खे मौत ॾे ज़हरा मुंहिंजे दरवाज़े ते आई आहे रोइण वारो जुमिलो इहो आहे जंहिंजे करे रिवायत मां पढ़ी आहे और रोइण वारो बसि एतिरो जुमिलो चई अबू वकाश ज़मीन ते किरी पियो रोइण वारो बीबी ज़हरा सलामुल्लाह अलैहा ऐं मौला अली जो ॾिठो ज़हरा तुंहिंजे बाबे जो सहाबी मरी वियो बीबी जी आवाज़ ते अल्लाह मुंहिंजा तूं जो बेपरवाह जंहिं हिकिड़ो दफ़ो घुरई ॾही छॾई जेका घुरंदी थी वठे हो मां त सिकंदी थी वठां अल्लाह मुंहिंजा बाबे जो घुरा ज़हरा थकिजी पई अल्लाह लअनतुल्लाह